जी एसोसिएशन फॉर एकेडमिक क्वालिटी आफाक पारां ज़िला सोबतपुर के प्राइवेट स्कूल के उस्तादन के ॿिनि ॾींहंनि जी सिखा जे लाइ ॿिनि ॾींहंनि जो वर्कशॉप मुनक़िद किया है। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल सोबतपुर में ॿिनि ॾींहंनि जे वर्कशॉप में ज़िला भर जे उस्तादन वॾी अंग में शिरकत कई है। जो ॿिनि ॾींहंनि में वो सिखा हासिल की है दरसो तदरीस के हवाले से। अचो तो उनका पुछा कि उन ॿिनि ॾींहंनि जे वर्कशॉप में छा सिखिया आहिनि। ॾींहं खां ये वर्कशॉप हली रही है त असां पंहिंजे गुलनि जहिड़े ॿारनि खे सही तरह पढ़ाइण ऐं साफ़ सुथरो रखण ऐं तमामु घणो कुझु सिखिया आहियूं। इन ट्रेनिंग में चङो कुछ सिखियोसीं जंहिंजी असांखे सख़्तु ज़रूरत हुई ट्रेनिंग की। इन में माशाअल्लाह असांखे सिखायो वियो कि स्टूडेंट के कीअं तव्हांखे हैंडल करिणो आहे। कल को वठी असांजी ॿ रोज़ा आहे ट्रेनिंग आहे जंहिंमें ज़िला भर जा तक़रीबन 14 स्कूलनि में तमामु हर स्कूल जा ॿ चार टीचरनि शिरकत कई आहे। इन्होंने वसवार का मुतालबो किया और गवर्नमेंट का मुतालबो किया कि अड़े किस्म का वर्कशॉप सेमिनार्स वक्तन फ़ोक्तन कोठा असांजे प्राइवेट स्कूल के उस्तादन के सिखा ॾिनो ताकि वो बेहतर नमूने मुस्तक़बिल के मेहमान की तालीम के ज़ेवरन सां आरास्ता करे सघनि। जी।